ज़िक्र कंदासीं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी मुस्लिम लीग नून जे क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ ऐं JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान विच में टेलीफोनिक राब्तो थियो आहे। अॻवाननि पारां पंजाब जे नंढी चूंड बाद पैदा थियल सूरत-हाल ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वयूं। ज़रियनि पारां टिनी अॻवाननि पारां जल्द आम चूंडूं कराइण वारी तजवीज़ ते पिणु गौर कयो वियो आहे। अॻवाननि इतफ़ाक़ कयो आहे त अवाम पेट्रोल अघनि में वाध जो प्लान वरितो आहे। इत्तेहादियुनि जे मशवरे सां मुस्तक़बिल जी हिकमत अमली जोड़ी वेंदी। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त शहबाज शरीफ़ खे दबाव में आणण को वॾो मसइलो नाहे रहियो। खेसि कॾहिं घर मोकिलणो आहे उहो इमरान ख़ान जी ख़्वाहिश ते आहे। PTI जे अॻवान फवाद चौधरी चयो आहे त समूरनि सियासी पार्टियुनि खे पुख़्तगीअ जो इज़हार कंदे सियासी बहरान खे ख़त्म करणो पवंदो। चूंडनि खां सवाइ मसइलो हल न थींदो। नवाज़ शरीफ़ सां इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते, पर उन खां वॾा सियासतदान हिते घटि आहिनि। परवेज़ इलाही वॾो वज़ीर चूंडिजी वेंदो, पर सियासी इस्तेहकाम न ईंदो। अॻूणे वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त बावकार ज़िमनी इलेक्शन सबब इस्टेब्लिशमेंट खे इज़त मिली आहे। काल्ह जी इलेक्शन रुगो ट्रेलर हुई। अवाम इम्पोर्टेड हुकूमत खे रद्द करे छॾियो आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे अॻूणे वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त इमरान ख़ान जो बयानियो घर घर पहुची वियो। हाणे जेतिरो जल्द इलेक्शन थींदी एतिरो बहितर आहे। शेख रशीद चयो आहे नवाज़ लीग ते तनक़ीद कंदे चयो त नवाज़ लीग हुकूमत में ईंदे नेब में पंहिंजा माण्हू रखराया जीअं इमरान ख़ान खे रस्तो बंदि करे सघिजे, पर असां वॾा माण्हू आहियूं, इक़्तिदार में अची माफ़ करे छॾींदा आहियूं। इलेक्शन कमीशन पंजाब जे 20 तखन ते ज़मीनी चूंडनि जे फॉर्म 47 जा नतीजा जारी करे छॾिया आहिनि। इलेक्शन कमीशन मूजिबि फॉर्म 47 रिटर्निंग ऑफिसरनि जारी कया आहिनि। 21 जुलाई ताईं खटींदड़ उम्मीदवारनि जो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वेंदो। गैर हतमी गैर सरकारी नतीजनि मूजिबि PTI 15 सीटनि ते कामयाबी माणी आहे। 4 सीटनि ते नून लीग ऐं 1 ते आज़ाद उम्मीदवार कामयाब थियो आहे। पंजाब में ज़मीनी इलेक्शन में कामयाबी बाद PTI जे पंजाब असेंबली में पार्टी पोजीशन मज़बूत थी वई आहे। पंजाब असेंबली में हिन वक़्त ताईं साम्हूं आयल नतीजनि मूजिबि PTI जा पहिरीं असेंबली में 163 मेंबर हुआ। 15 सीटूं खटण बाद PTI मेंबरनि जो अंग 178 थी वियो आहे। पंजाब में PTI जे इत्तेहादी पार्टी काफ लीग जो अंग 10 ऐं ॿिन्ही पार्टियुनि जे मेंबरनि जो अंग 188 ताईं पहुची वियो आहे। ॿिए पासे पंजाब असेंबली में नवाज़ लीग जा 164 मेंबर हुआ। 4 सीटूं मारण बाद नवाज़ लीग जूं 168 सीटूं थी वयूं आहिनि। उनखां सवाइ नवाज़ लीग खे पीपल्स पार्टी जे 7, आज़ाद उम्मीदवारनि जे 3 ऐं राय हक़ पार्टी जी 1 मेंबर जी हिमायत हासिल आहे। हिमायत बावजूद पंजाब असेंबली में नवाज़ लीग जे मेंबरनि जो अंग 179 ताईं पहुतो आहे, जॾहिं त PTI इत्तेहादी पार्टियुनि जो अंग 188 थी वियो आहे। जंहिं बाद चौधरी परवेज़ इलाही जे पंजाब जे वॾे वज़ीर तौरु चूंडण जा इम्कान वधी विया आहिनि। PTI चेयरमैन इमरान ख़ान जे 5 केसनि में 5-5 हज़ार रुपयनि जे मचलकनि एवज़ अबूरी ज़मानत मंज़ूर थी वई आहे। इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट अदालत में अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ केसनि जी ॿुधणी थी। इमरान ख़ान जी पेश न थियण ते अदालत में हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त पिणु जमे कराई वई, जेका अदालत मंज़ूर करे वरिती। अदालत PTI चेयरमैन इमरान ख़ान जे 5 केसनि में 5-5 हज़ार रुपयनि जे मचलकनि एवज़ अबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। चीन जे पॾे वज़ीर वांगज़ी पाकिस्तान जे हममनसब बिलावल भुट्टो ज़रदारी खे ख़त लिखी बोर्ड जे तबाहकारियुनि ते नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। चीनी पॾे वज़ीर वांगज़ी ख़त में लिखियो आहे त पाकिस्तान में आयल बोर्ड सबबि वॾो जानी ऐं माली नुक़सान थियो आहे। ॾुख जी घड़ी में असां पाकिस्तान जे अवाम सां गॾु आहियूं। उमेद आहे त पाकिस्तान सरकार जल्द हिन आफ़त ते ज़ाब्तो आणींदी। असां ज़ख़्मियुनि जी जल्द सिहतयाबी लाइ दुआगो आहियूं।
जेल खाते जे सूबाई सलाहकार एजाज जखरानी चयो त मकानी चूंडनि में मुक़ाबिलो पीटीआई सां न पर महांगाई सां हो। सखर में एजाज जखरानी एहतसाब अदालत पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हू नंढी चूंड में पीटीआई जी कामयाबी ते इमरान खान खे मुबारकबाद ॾिए थो। सूबाई सलाहकार जो चवणो हो त अवाम महांगाई बर्दाश्त नथो करे, उन करे हिन वोट ज़रिए अहिड़ी मोट ॾिनी आहे। हुन चयो त अवाम पीपी सां गॾु आहे, उन करे 15 सालनि खां सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। एजाज जखरानी जो चवणो हो त ईअं नथो चई सघिजे त 15 सीटूं खटण सां सॼो मुल्क इमरान खान जो आहे। हुन ॿुधायो त मकानी चूंडनि में पहिरीं मरहले में पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कयो आहे। एजाज जखरानी चयो त सिंध सरकार पारां बरसातनि जो पाणी फौरी तौर ते निकाल करे मुतासिर माण्हुनि जी मदद लाइ प्लान जोड़ियो वियो आहे। सखर एहतसाब अदालत में गिरफ़्तारी खां अॻु वारी अबूरी ज़मानत वारी दरख़्वास्तनि जी ॿुधणी कई वई आहे। रमेश लाल, वज़ीर अवैस कादर, ज़िया हसन, सरदार चांडियो, बुरहान चांडियो ॿियनि जी दरख़्वास्तनि ते ॿुधणी कई वई आहे। नेब सखर जी टीम पीपल्स पार्टी जे एमएनए ऐं एमपीएस ख़िलाफ़ आमदनी खां वधीक मिल्कियत ठाहिण बाबति जांच करे रही हुई। रमेश लाल, अवैस कादर शाह, ज़िया हसन लंजार, सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो ऐं ॿियनि गिरफ़्तारीअ खां अॻु वारी हिफ़ाज़ती ज़मानत हासिल करे वरिती आहे। मुल्की तारीख़ में डॉलर तारीख़ जे बुलंद तरीन सतह 115 रुपयनि ताईं पहुची वियो आहे। फॉरेक्स ज़रीन मूजिबि डॉलर जे मुल्ह में हिक ई धक में 4 रुपया 5 पैसनि जो इज़ाफ़ो थियो आहे। मुल्क जे मुआशी सूरतहाल सबबि रुपए जो मुल्ह लगातार घटि थी रहियो आहे। मुल्की तारीख़ में डॉलर पहिरियों भेरो 115 रुपयनि ताईं पहुची वियो आहे। पनू आखिल में महर ऐं समेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो क़तल ऐं 3 ज़ख़्मी थी पिया। ॻोठ दिलदार समेजो जे रहवासियुनि समेजा बिरादरी जे माण्हुनि ॿुधायो त हू अदालत में पेशी बाद वापसि अची रहिया हुआ त अणॼातल हथियारबंदनि मथनि हमिलो कयो। हुननि ॿुधायो त हमले में गोलियूं लॻण सबबि अब्दुल मजीद पुट शरफुद्दीन समेजो, अब्दुल मनान ऐं अदनान सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। हुननि ॿुधायो त ज़ख़्मी अब्दुल मजीद पुट शरफुद्दीन समेजो ज़ख़्मनि जी सट न सहंदे इस्पताल में दमदणी हवाले कयो। हुननि इल्ज़ाम मढ़ींदे चयो आहे त अदालत खां हाज़िरी बाद वापसि अची रहिया हुआ त महर बिरादरी जे माण्हुनि संदनि मथां हमिलो कयो। अहिड़े वाक़े बाद इलाइक़े में छिकताइण वारो माहौल पैदा थी वियो आहे। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न आहे थी सघियो। ठटे शहर में अणॼातल जवाबदारनि पारां तशद्दुद बाद क़तल कयल पीरसन शख़्स जो लाश हथ आयो आहे। पुलिस मूजिबि शहर जे चांदनी चौक वटि पीरसन शख़्स शकील खुंबाटी जो लाश हथ आयो आहे, जंहिंखे अणॼातल जवाबदारनि लठियूं हणी क़तल कयो आहे। पुलिस ॿुधायो तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मढ़ वारसनि हवाले कयो वेंदो। पुलिस मूजिबि मक़तूल शख़्स चांदनी चौक वेझो स्नॉकर जो दुकान हलाईंदो हो। वाक़े बाद वधीक जांच कई पई वञे। नए देरे में 3 ॾींहं अॻु मुबैना अगवा बाद बेदर्दी सां क़तल कयल नीगर जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वारसनि ॿुधायो त संदन नीगर अली गुल पुट अमानुल्ला राहूचो खे 3 ॾींहं अॻु अगवा बाद बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। वारसनि ॿुधायो आहे त वाक़े जो केस दाख़िल करण बाद पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ के बि असराइता क़दम न आहिनि खयां, जंहिं सबबि हू मायूसी वेठल आहिनि। हुननि ॿुधायो त संदन नीगर खे क़तल करे साणनि वॾो ज़ुल्म कयो वियो आहे, पर संदन सार लहण लाइ को बि चूंडियल नुमाइंदो या वस वारो वटि न आयो आहे। हुननि आईजी सिंध ऐं ॿियनि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी मक़तूल नीगर जे जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। ख़ैरपुर जी सिटी अस्पताल में वधीक 2 मासूम ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। 2 ॾींहंनि बाद अंदरि मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि फ़ौती ॿारनि जो अंग 5 थी वियो आहे। अस्पताल में 1 महीने जी सरा धीअ अमजद अली ऐं 9 महीननि जी आयशा धीअ दीन मोहम्मद नमूनिया ऐं बुख़ार सबबि फ़ौत थी विया आहिनि। फ़ौत थियल मासूम ॿारनि जा लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। असरा मिरपुर माथेलो ऐं आयशा वाबडा कॉलोनी जा रहवासी ॿुधाए वञनि था। गुज़िरियल ॾींहुं नमूनिया ऐं दिलि जे मर्ज़ सबबि 3 मासूम ॿारड़ा फ़ौत थिया हुआ।